नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर लॻ सेखावट थाणे जे हद शमीर वेसर मोरी भरिसां गुज़रंदड़ ॻोठाण खे हिकु शख़्स जो गोली लॻल लाश ॾिसण में आयो आहे, जंहिं जे खीसे मां मिलियल शिनाख्ती कार्ड मूजिबि संदसि नालो वाशू वल्द शगन कोली वेठल कीरिया शाख ज़िले टंडोलियार जो रवासी लिखियल आहे, जंहिं ते ॻोठाण पारां सेखावट पुलिस खे इतला ॾिनो वियो। होॾां पुलिस खे ॼाण मूजिबि फोती जी शिनाख्ती कार्ड में संदसि नालो वाशू वल्द शगन कोली कीरिया शाख ज़िले टंडोलिया लिखियल है, जंहिंखे किन नामालूम जवाबदारनि तरफ़ां कंहिं जॻह ते गोली हणी क़त्ल करे संदसि लाश खे सेखावट थाणे जे हद शमीर वासी मोरी भरिसां उछलाए विया आहिनि। ॻोठाण जे मुताबिक़ हिते को बि फायर जो आवाज़ न थियो, जेका ॼाण ॻोठाण पारां पुलिस खे ॾिनी वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।